अस्सलाम वालेकुम याली मदद मां जो पंहिंजो अदाकार लाला फयाज़ ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल लाला फयाज़ ऑफिशियल। तो दोस्तों फाइनली असां घोटकी फेस्टिवल में पहुची चुका आहियूं ऐं अॻिते बि तव्हांखे दीदार करायूं था। हिन टाइम असां घोटकी फेस्टिवल हेठि मीरपुर माथेलो पब्लिक पार्क में मौजूद आहियूं, जिते फेस्टिवल असांजो 5th फेस्टिवल घोटकी उन में असां मौजूद आहियूं ऐं फेस्टिवल खे इंजॉय करण आया आहियूं। हिते तमामु बहितरीनु सेटअप, तमामु बहितरीनु जेको आहे हिते जेको फेस्टिवल जी तयारियूं कयूं आहिनि जन दोस्तनि उन्हनि खे जस हुजे ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां तव्हांखे हितां जो मंज़र जेको आहे दीदार कराईंदा रहंदासीं। असां सां गॾु आहे असांजो बहितरीनु दोस्त गुलशन मलण साहब ऐं इंशाअल्लाह ताला सॼी अपडेट तव्हांखे फेस्टिवल जी ॾियूं था ऐं यूट्यूब चैनल ते तव्हां जेको असांखे ॾिसो पिया ऐं लाइव बि तव्हांखे राति फंक्शन ॾेखारींदासीं। मुझे थोड़ी निंद सुती तोरा बरकदारी करो कम कयो मुबारक सवारा
पढ़ाई अमानत पढ़